तव्हां ॿाहिरि हलो, मूंखे हिननि सां कुझु ॻाल्हाइणो आहे। तव्हांखे हिते पहिरियों चक्कर ॾिठो आहे। केरु आहियो, किथां आया आहियो ऐं किथां वञो पिया? ऐं मुंहिंजे हमराहनि खे बचाइण जे पोयां तव्हांजो मक़सदु? रेस चाकर खान हिकु धक में खोड़ सारा सवाल करे छॾिया अथई। रेस चाकर खान, असीं माल जा वापारी आहियूं। हेॾे माल जो ॾिस पियो, तॾहिं हिते आया आहियूं। तव्हांजा नाला? मुंहिंजो नालो जमाल आहे। मूंखे कमाल चवंदा आहिनि। इंसानियत नाते तव्हांजे हमराहनि जी मदद कईसीं। जेकॾहिं तव्हां वापारी आहियो, माल जो वापारु कंदा आहियो, पोइ इहा हथियार खणण जो तव्हांजो छा मक़सदु आहे? हथियार लाइसेंस जा आहिनि। लखे रुपया खणी जंग जर घुमंदा वठूं था। ऐं तव्हां त ॼाणो था न त माहौल हिन महिल कहिड़ो पियो थो हले, ऐं पंहिंजे बचाव लाइ हथियार खणण त लाज़मी आहिनि न। रेस चाकर खान, हाणे असांखे इजाज़त ॾियो। तव्हां मुंहिंजे हमराहनि जी जान बचाई आहे। तव्हांखे ईअं वञणु कोन ॾींदुसि। हिते वियो, सुकून सां आराम कयो, मानी खाई पोइ वञिजो। जॾहिं बि तव्हांखे मूं में को कमु पवे त हुकम कजो, मां हाज़िर आहियां। सोट, महिमाननि खे मानी खारायो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।